आलमी बैंक पाकिस्तान के कर्ज़नि में जकड़ियल गरीब मुल्कनि जी फ़हरिस्त में शामिल करे छॾियो। हुकूमत खे 50,000 रुपयनि ताईं माहवार कमाईंदड़नि ते टैक्स लॻाइण जो मशवरो ॾेई छॾियो। माहवार 5 लख रुपयनि ताईं कमाईंदड़नि ते 35% जे तनासुब सां टैक्स लॻाइण जी बि तजवीज़। पर्सनल इनकम टैक्स जो स्ट्रक्चर आसान बणाइण ऐं 12.5 एकड़ ज़मीन रखंदड़नि ते टैक्स लॻाइण ऐं बिना तयारी जे शुरू कयल मंसूबा ख़त्म करण जो मशवरो ॾेई छॾियो। आलमी बैंक चयो आहे त 2027 ताईं पाकिस्तान जो कर्ज़ GDP जे 89% ताईं पहुची वेंदो। पाकिस्तान खे खसारे मां कढण लाइ हुकूमत खे ख़र्च घटाइणा पवंदा। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं अमेरिकी दिफ़ा वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन विच में टेलीफोनिक राब्तो। गॾियल मफ़ादनि वारे मामलनि ते ॻाल्हियूं। पेंटागन जे तर्जुमान चयो आहे त दिफ़ा वारे वज़ीर लॉयड जे ऑस्टिन ऐं पाक फ़ौज जे सरबराह विच में राब्ते दौरान ख़िते जी सिक्योरिटी सूरत हाल ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। अफ़गान शहरियुनि जी पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि में मुलविस हुजण जी तस्दीक थी वई। अफ़गान दहशतगर्द गिच अरसे खां पाकिस्तान में गैर कानूनी सरगर्मियुनि में मुलविस आहिनि। गुज़िरियल कुझु महीननि खां पाकिस्तान में दहशतगर्द कार्रवाइयुनि में तेज़ी आई आहे। 12 मई ते मुस्लिम बाग हमलो, ज़ोब कैंट, पुलिस लाइन पेशावर ऐं ताज़ो हंगू में थियल हमलनि में अफ़गानी दहशतगर्द मुलविस निकिता। कानून लागू कंदड़ इदारनि अफ़गानिस्तान मां ईंदड़ दहशतगर्दी खे सख़्तीअ सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। पाक फ़ौज ऐं कानून लागू कंदड़ इदारा दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रहिया आहिनि। आलमी बिरादरी अफ़गान दहशतगर्दनि जूं सरगर्मियूं रोकण लाइ पाकिस्तान जी मदद करे। अफ़गाननि जी घणी महिमान नवाज़ी कई। हाणे खेनि वापसि अफ़गानिस्तान मोकिलियो वेंदो। सिंध जे निगरान घरू वज़ीर जो ऐलान। शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ताईं पहुची विया आहियूं। ब्रिगेडियर रिटायर हारिस नवाज़ चयो आहे त पुलिस गैर कानूनी तौर तरसियल 1500 खां वधीक अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो आहे। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि ताईं पहुची विया आहियूं। माड़ी जलबाणी में हथियार विकिरो थींदा आहिनि। वाक़िए जी जाच लाइ कमेटी जोड़ी आहे। जंहिं इलाइक़े में ॾोह थींदो उतां जे सरदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत खां पोइ बलूचिस्तान जी हुकूमत बि गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे पंहिंजे वतन वञण जी डेड लाइन ॾेई छॾी। बलूचिस्तान जे सुध समा वारे निगरान वज़ीर जान अचकज़ई चयो आहे त मुल्क में बग़ैर वीज़ा जे जेको बि अफ़गानी आयो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सूबे में गैर कानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे निकालीअ लाइ 27 ॾींहनि जी मोहलत ॾिनी आहे। पाकिस्तान में थींदड़ दहशतगर्दी में परॾेही पनाहगीर मुलविस आहिनि। गैर कानूनी तौर तरसियल अफ़गान शहरियुनि खे पंहिंजे मुल्क वञणो पवंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस ओपन कोर्ट में हलाइण जो हुकुम ॾेई छॾियो। हाई कोर्ट पारां फ़ैसिलो जारी। चीफ जस्टिस आमिर फारूक PTI चेयरमैन जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो। अदालती फ़ैसिले साइफर केस जी ॿुधणी 9 अक्टूबर ते ओपन कोर्ट में थींदी। अॼु ख़ुसूसी अदालत साइफर केस बिना कार्रवाईअ जे मुलतवी करे छॾियो हो। निगरान वज़ीर आज़म जी सदारत हेठि SIFC जे एपिक्स कमेटी जो इजलास। आर्मी चीफ, निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं लाॻापियल अख़्तियारनि जा अमलदार बि शरीक। इजलास में सीड़पकारनि वारनि मामलनि ते गौर। एपिक्स कमेटी पारां सीड़पकारीअ जे हवाले सां अहम फ़ैसिलनि जा इम्कान। पीपल्स पार्टी कॾहिं बि कंहिं इदारे ख़िलाफ़ मुहिम नाहे हलाई। आसिफ अली ज़रदारी वाहिद सियासतदान आहे जेको मुल्की मसइलनि जे हल लाइ सभिनी खे गॾु विहारे सघे थो। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PP अॻवान ऐं अॻूणे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त 2008 जे इलेक्शन बदतरीन धांधली करे हथ ठोकी हुकूमत मढ़ी वई।
चाहियूं था त जल्द खां जल्द इलेक्शन थिए। चूंडुनि में पीपल्स पार्टी कामयाबी माणे हुकूमत ठाहींदी। ख़ैबर पख्तूनख्वा में 10 साल हुकूमत कंदड़नि सूबे खे तबाहीअ खां सवाइ कुझु बि न ॾिनो। लाहौर जी अदालत जिन्ना हाउस हमले केस में पीटीआई चेयरमैन जे 2 भेनरुनि ऐं असद उमर खे गिरफ़्तार करण वारे पुलिस जी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत पारां अलीमा खान, उस्मा खान ऐं असद उमर जी ज़मानत में 16 अक्टूबर ताईं बाद दहशतगर्दी तौर अदालत में ॿुधणी दौरान जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त अलीमा खान, उस्मा खान ऐं असद उमर जिन्ना हाउस ते थियल हमले वारे केस जी जांच दौरान ॾोही साबित थिया आहिनि। संदन गिरफ़्तारी जी इजाज़त ॾिनी वञे। अदालत पुलिस जी इस्तदा रद्द कंदे टिन्ही ॼणनि जी ज़मानत में 16 अक्टूबर ताईं वाध करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध हाई कोर्ट पारां कराची में पब्लिक पार्क्स ऐं प्लेग्राउंड्स में दाख़िला ऐं पार्किंग फीस वठण ते कावड़ जो इज़हार। वक़्ती चीफ जस्टिस इरफान सादत रिमार्क्स ॾींदे चयो त शहरी हुकूमत सभिनी खे चकराए छॾियो आहे। पब्लिक पार्क्स में कमर्शियल कम जी इजाज़त न ॾींदासीं। अदालत पार्क्स में क़ाइम प्लेग्राउंड्स जा तफ़सील बि तलब करे वरिता। सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस जी ॿुधणी। भिरिया जे अॻूणे मुख़्तियार कार न्यास हुजण समेत 3 ॼणनि जी ज़मानत ते दलील मुकमल। हैदराबाद जी एहतसाब अदालत मेगा करप्शन केस जी ॿुधणी 13 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। जांच ऑफिसर अदालत खे ॿुधायो त सिंध हुकूमत जांच कमेटी जोड़ी आहे। टंडो गुलाम हैदर भरिसां पुरस्कार गोली लॻण सबबि पोरियत क़तल। केस दाख़िल न थियो। पोरियत सूमार कोहली लाबारो करे रहियो हो त गोली लॻण सबबि मारिजी वियो। पुलिस पहुची मारिजी वियल पोरियत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले। पुलिस पारां जांच जारी। सिठार जा वेझो ॻोठ पुञल चकराणी में हैदर चाकराणी जो तशद्दुद थियल लाश। वारसनि जो चवणु आहे त हैदर चाकराणी जो लाश मिलियो आहे। ख़बर नाहे त कंहिं खेसि क़तल कयो आहे। मामले जी जांच करे इंसाफ़ कयो वञे। सखर पुलिस 52 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज बणियल। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध में कलम धड़नि जो एहतजाज बि जारी। सखर में यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो 52हें ॾींहुं बि एहतजाज। प्रेस क्लब आॾो अलामती बुख हड़ताल। जर्नलिस्ट पारां हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते दादू बदीन हाला समेत मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। न्यू सईदाबाद में शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि ऐं सहूलतकारनि जी गिरफ़्तारीअ लाइ अलामती बुख हड़ताल। कातिल गिरफ़्तार करण जो मुतालबो। मीरपुर साकरो में आबादगार ऐं हारी सारियुनि जो सरकारी अघु न मिलण ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। धरणो आबादगारनि ऐं हारियुनि सारियुनि जो सरकारी अघु न मिलण ऐं नाजाइज़ कटौती ख़िलाफ़ धरणो हयो। मुज़ाहिरनि चयो आहे त सारियुनि जो फसल लहंदे ई वापारी अघ घटाए छॾनि था। गैर कानूनी कटौती बि कई वञे थी। वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं स्वीडन जे रॉयल अकेडमी केमिस्ट्री जो नोबेल प्राइज़ 3 साइंसदाननि खे गॾियल तौर ॾियण जो ऐलान करे छॾियो। साइंसदान मुंगे जे बॉन्डे, लोइस बर्ड्स ऐं एलेक्सी आई खे केमिस्ट्री में बहितरीन कम करण ते नोबेल प्राइज़ ॾियण जो ऐलान कयो। टिन्ही साइंसदाननि क्वांटम डॉट्स ते कम कयो हो।